ठार प्रेस क्लब आडो IBA पारां वरतल ग्रेड 5 खां 15 जी टेस्ट पास कंदड़ नौजवाननि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी करणी मैडम शाइस्ता बलोच, ख़ालिद सुमरो, शफ़क़त अली सोलंकी ऐं फ़हीम कई। जिन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां 2023 में IBA टेस्ट कामयाबी सां पास कई आहे, जॾहिं त इन मुदे में 2026 ताईं आहे उनजो मुदो बाक़ी वञी कुझु महीना रहिया आहिनि जेके हुननि असांखे पास सर्टिफिकेट ॾिनो आहे ऐं ज़ालमनि जा बि पैसा वरिता आहिनि, पर अञा ताईं भर्ती जो अमल शुरू न कयो वियो आहे। असां सां नाइंसाफ़ी बंदि कई वञे ऐं जल्द खां जल्द टॉप टू बॉटम त जीअं उस्तादनि जी 2021 प्रोसेस शुरू कयो वञे तीअं असांजो प्रोसेस शुरू कयो वञे। असांखे नौकरियूं ॾिनियूं वञनि। नौजवाननि जो चवणु हुयो त हर तालीम याफ़्ता ऐं अहल ऐं टेस्ट पास उम्मीदवार आहिनि, संदसि जाइज़ हक़नि खां महरूम रखियो पियो वञे, जेको सरासर नाइंसाफ़ी आहे। एहतजाज दौरान शहर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि पिणु नौजवाननि सां यकजहती जो इज़हार कंदे हुकूमत खां मुतालबो कयो त कामयाब उम्मीदवारनि जे फ़ाइलनि ते फ़ौरी कार्रवाई कई वञे, पर भर्ती जो अमल शफ़ाफ़ तरीक़े सां मुकमल कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।